हबीब जे अचण सां सारो जहान रोशन थी वियो। नबी पाक जी अम्मा थी फरमाए लम्मा खरज मिन्नी नूरुल अदाअत ली कुसूर शाम वल बसरा। वाह आमना सन तो ता कुर्बान वञा। नबी जी अमर थी फरमाए जह रात मुहम्मद जी विलादत थी आ त मुझे पेट मां पर जिस्म मां नूर जी तजल्ली बाहर आई। एतरो त नूर मुझे पेट मुबारक मां बाहर आयो आ जो वेठी मक्के पाक में आया पर 1500 मैल ते शाम ऐं बसरे जूं मारियूं पई ॾिसां। ऐं ॿी रिवायत में ईंदो आहे वर आहे तो आना कल इबले। वाह मुझे मोहम्मद अमीर जी अम्मा फरमाए थी त जॾहिं मुंहिंजे हबीब पाक जे ॼमण जो टाइम आयो आहे मुंहिंजो घर त रोशन थियो आहे, मको त रोशन थी वियो आहे, पर बसरे जो ॻोठ 1500 माइल परे आहे। मां पंहिंजे घर में वेठी आहियां। बसरे जे झंगल में उठ पे चिन्ना मां आमना खे उठनि जूं ॻिचूं बि नज़र पे आयूं। हबीब जे अचण सां सारो जहान रोशन थी वियो। अबा मुस्तफ़ा जे सदके रोशनी थी या न? महबूब जे सदके जहान में नूर आयो या न? हबीब जे सदके ईमान वारी नूर जी रोशनी मोमिननि खे मिली या न? अल्लाह ताला जे हबीब जे विलादत जे ज़िक्र जो नालो आहे मीलाद।